मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं क़ुरान मजीद तर्जुमे का बग़ैर पढ़ण सां छा नेकी नाहे मिलंदी? अच्छा, इहा ॻाल्हि ज़हन में रखणु खपे त क़ुरान हकीम तर्जुमे का बग़ैर पढ़ण में भी अल्लाह ताला तमामु वॾी नेकी रखी आहे। हिकु ॻाल्हि, क़ुरान हकीम खे सिर्फ़ु ॾिसणु, क़ुरान हकीम खे सिर्फ़ु ॾिसणु इबादत आहे। पढ़णु अञा थोरो साइडी ॻाल्हि आहे। क़ुरान हकीम खे कोई बंदो खोले करे सिर्फ़ु ॾिसे थो न, इन जे अंदरि तमामु वॾो नूर ऐं इहा ईअं सम्झो हिकिड़ी इबादत आहे क़ुरान खे ॾिसण सां ई। बाक़ी क़ुरान जा अल्फाज़ पढ़णु मुख़्तलिफ़ रिवायतुनि जे अंदरि मुख़्तलिफ़ कोल आया आहिनि त हर हिकु हर्फ़ जे बदिले अल्लाह ताला 27 नेकियूं थो ॾिए, हर हिकु हर्फ़ जे बदिले अल्लाह ताला 10 नेकियूं थो ॾिए, हर हिकु हर्फ़ जे बदिले अल्लाह ताला हिकु नेकी थो ॾिए। जेतिरो क़ुरान ज़्यादा पढ़ंदो, भले तर्जुमे सां, इहा न आहे त को हुकुम तर्जुमे सां ई पढ़ो, न न, तर्जुमे खां बग़ैर पढ़ण सां बि क़ुरान जे अंदरि नूर आहे, क़ुरान जे अंदरि बरकत आहे, क़ुरान जे अंदरि रहमत आहे ऐं नेकी जो तमामु वॾो ज़रियो आहे। ऐं क़ुरान ज़िक्र आहे। क़ुरान खां वधीक हिन काइनात जे अंदरि को वॾो ज़िक्र ई न आहे। सभु ज़िक्र क़ुरान खां मनक़ूल थियल आहिनि। कुझु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कया, बाक़ी काफ़ी जेके ज़िक्र निकितल आहिनि, जीअं असां पढ़ंदा आहियूं ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह, हे जेके बि ज़िक्र आहिनि हे अमूमन क़ुरान खां ई निकितल थियल, हे क़ुरान खां ई जेको निकितल। क़ुरान जहिड़ो को ज़िक्र हिन पूरी काइनात जे अंदरि कोई बि न आहे। त क़ुरान खे ज़्यादा पढ़ो। क़ुरान जो तव्हांजे मथां हक़ु आहे, क़ुरान जो हक़ु आहे त क़ुरान खे पढ़ो। हिकु नंबर ते पढ़, ॿिए नंबर ते उनखे सम्झो त मां सां अलाह जो क़ुरान छा मुतालबो थो करे, मां खां कहिड़ियुनि शयुनि जी घुर थो करे क़ुरान, कहिड़ियुनि शयुनि ते मां अमल कयां त मां निजात वारो थी वेंदुमि। त इहे सभु जेको अमाल मुस्लमान खे करणु, छाजे करे इहा किताब अलाह जी किताब आहे ऐं इहा किताब असांजी तरफ़ मोकिली वई आहे। त मुजीबुर रहमान पंहिंजी ज़िंदगी कीअं हलाए, हे तमामु मुस्लमान पंहिंजी ज़िंदगी कीअं बसर कनि, त अलाह ताला फरमायो हिन किताब खे वठो, हिन किताब खे पकड़ियो, तव्हां मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदव। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।